अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? दोस्तों, अॼु गुफ़्तगू थींदी सिंध जी अज़ीम तारीख़ जे बारे में। गुफ़्तगू थींदी दुनिया जी टी क़दीम तहज़ीब जी, जंहिंजो नालो आहे इंडस वैली सिविलाइज़ेशन। ॻाल्हि कंदासीं दुनिया जी इंडस वैली सिविलाइज़ेशन जे नक्शे जी। तव्हांखे ॼाणे ई हैरत थींदी। हुई इंडस वैली सिविलाइज़ेशन। दोस्तों, सिंध जी तारीख़ 8000 साल खां बि वधीक पुराणी आहे, जंहिंजो शुमार मिस्र जहिड़नि क़दीम तहज़ीबनि सां गॾु दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो पैदाइशी तहज़ीबनि मशहूरु लफ़्ज़ आहे, उहो बि इंडस मां निकितल आहे। छो उहे इंडस जा राहुक हुया जिन्हनि कपह मां धागो ऐं धागे मां कपिड़ो ठाहियो। मोहनजोदड़ो जे राहुकुल जो इंजीनियरिंग जी दुनिया में हिकु वॾो कारनामो हुयो फीथो मतिलबु टायर बि मोहनजोदड़ो जे राहुकुल ई ठाहियो हुयो। हमेशह इन तहज़ीब खे ॿ नालनि सां सुञातो वञे थो, हिकु आहे सिंध, ॿियो आहे इंडस। अचो हाणे ॼाणूं था त इन तहज़ीब मथां सिंध ऐं इंडस नाला कीअं पिया। 1500 क़बल मसीह हिन ख़ते में आर्यन जो अचणु थियो ऐं आर्या पंहिंजी ज़बान में दरिया खे सिंध चवंदा हुआ। उन खां पोइ हुननि हिन ख़ते खे सिंध चवणु शुरू कयो। ही इन तहज़ीब जे मथां पहिरियों नालो हुयो। इन्हनि खां अॻु में हिन तहज़ीब जे मथां अहिड़ो को नालो तारीख़ में नज़र नथो अचे। उन खां पोइ आर्यन इन ख़ते खे मादरे वतन चवणु शुरू कयो ऐं दुनिया खे मादरे वतन जो नज़रियो ॾिनो। 1000 क़बल मसीह ताईं हिन ख़ते जो मज़हब बुद्धिज़्म रहियो ऐं उन खां पोइ हिन तहज़ीब जो मज़हब हिंदुइज़्म में तब्दील थियो ऐं उन खां पोइ 600 क़बल मसीह में ईरानियन सिंध जे मथां हमलो कयो ऐं फतह हासिल कई। सिंध में हिंदुइज़्म जी अक्सरियत हुअण जे करे ईरानियन सिंध खे हिंद चवणु शुरू कयो ऐं हीउ नालो हिन तहज़ीब जे मथां पवंदड़ इहो नालो हुयो। ऐं उन खां पोइ तक़रीबन 400 क़बल मसीह में यूरोप खां यूनानी आया। यूनानियन हिंद खे इंद चवणु शुरू कयो। उन खां पोइ लफ़्ज़ निकितो इंडस ऐं हीउ इंडस हिन तहज़ीब जे मथां पवंदड़ टियों नालो हुयो। यूनानियुनि जो कब्ज़ो अधु सिंध ते हुयो ऐं बाक़ी रहियल जेको हिसो हुयो उन्हनि ते मौर्या सल्तनत अची पंहिंजी हुकूमत क़ाइमु कई ऐं मौर्या सल्तनत अधु बचियल सिंध खे हिंद चवणु शुरू कयो, जेको सिंध जो असुलु ॿियो नालो हुयो। हिक ई तहज़ीब जे हुअण जे बावजूदि सिंध ऐं हिंद ॿई अलॻि रहिया। पोइ मौर्या सल्तनत जॾहिं अरोज ते आई त उन्हनि यूनानियुनि ते का करे पूरी सिंध खे पंहिंजी तजवीज़ हेठि आंदो। मौर्यनि जी 100 साल जी हुकूमत खां पोइ अफ़गाननि सिंध ते का कई ऐं उन खां पोइ गुप्ता सिंध जे मथां हुकूमत कई ऐं उन खां पोइ 5वीं सदीअ में वरी राय घराणे सिंध जे मथां हुकूमत कई। उन खां पोइ वरी ब्राह्मण सिंध जे मथां हुकूमत कई। यादि रहे त राजा ॾाहिर बि ब्राह्मण हुकूमत जो बादशाह हुयो ऐं उन दौर में अरब मां कुझु सैयद बाग़ी सिंध में अची पनाह वरिती। उन जे करे ई अरब सल्तनत ऐं ब्राह्मण सल्तनत में इख़्तिलाफ़ पैदा थी पिया ऐं हिजाब बिन यूसुफ पंहिंजे भाइटे इमाम बिन कासिम खे हिकु वॾे लश्कर सां सिंध ते काह करण जे लाइ मोकिलियो। उन वक़्तु सिंध जे मशहूरु बंदरगाह देबल ते खूनरेज़ जंग लॻी, जंहिंमें इमाम बिन कासिम खे फतह ऐं राजा ॾाहिर खे शहादत नसीब थी। ऐं उन खां पोइ शेड्यूल मुताबिक़ अरब दौर 711 ईस्वीअ खां 1050 ईस्वीअ ताईं। उन खां पोइ वरी सुमरनि जो दौरु आयो, जेको 1050 खां 1350 ईस्वीअ ताईं
हलियो। उन्हनि खां पोइ वरी समां दोरायो 1350 खां ईस्वीअ खां 1520 ईस्वीअ ताईं हलियो। उन खां पोइ वरी अरगुननि जो दौरु आयो जेको 1520 खां 1555 ईस्वीअ ताईं हलियो। उन्हनि खां पोइ वरी तुर्खान दौरु आयो जेको 1555 ईस्वीअ खां 1592 ईस्वी ताईं हलियो। उन्हनि खां पोइ वरी मुग़ल दौरु आयो जेको 1592 ईस्वीअ खां 1700 ईस्वी ताईं हलियो। हीउ उहो ई दौरु हुयो जंहिंमें शाह अब्दुल लतीफ़ जो जनमु थियो। उन्हनि खां पोइ वरी कलूरनि जो दौरु आयो जेको 1700 ईस्वीअ खां 1843 ईस्वी ताईं हलियो। उन्हनि खां पोइ वरी अंग्रेज़नि जो दौरु 1843 खां 1947 ईस्वी ताईं हलियो। सिंधी हमेशह कुझु वक़्त लाइ कंहिंजे हेठि ग़ुलाम रहिया, कंहिं वटि उन सम्राट सां जंग करे कुझु वक़्त लाइ आज़ादु रहिया। ईअं ई कॾहिं आज़ादु त कॾहिं ग़ुलाम रहंदा हुआ। हिन वक़्तु सिंधी जे सम्राट जे क़ैद में आहिनि। छा उन्हनि खां आज़ादी वठी सघंदा? सिर्फ़ु हिकु सवालिया निशान आहे। असां मिलंदासीं तव्हां सां अॻी वीडियो में। ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।